हाणिया अपडेट कयो पिया ठोल मां फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ बल्दियाती चूंडनि में तालके ठोल जे 23 यूसी ने टाउन कमेटी सोराब खान सरकी मीरपुर बुढ़ो कामयाब चेयरमैन वाइस चेयरमैन समेत मेंबरनि जी हलफ़ बिरादरी तकरीब म्यूनसिपल कमेटी ठोल में थी गुज़री। असिस्टेंट कमिश्नर ठोल सैयद अरबाब अली शाह, टाउन कमेटी सोराबाबाद सरकी जे चेयरमैन मीर इमदाद खान सरकी, वाइस चेयरमैन वहीद मुराद खान सरकी, टाउन कमेटी मीरपुर बुढ़ो जे चेयरमैन वाइस चेयरमैन मेंबरन समेत 23 यूसिन जे चेयरमैन मीर फिदा हुसैन लाशारी, दाद मोहम्मद खोसो ऐं ॿियनि चेयरमैननि समेत सभिनी मेंबरनि खे हलफ़ खणाए वरितो आहे। हलफ़ बैदि चूंडियल चेयरमैननि वाइस चेयरमैननि खे गुलनि ऐं नोटनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनियूं वयूं। होॾां ज़िला कौंसिल जेकमाबाद जे मुख़्तलिफ़ यूनियन कौंसिलनि ते कामयाबी माणींदड़ चेयरमैन वाइस चेयरमैन जनरल मेंबरनि म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैननि 31 वार्डनि ते कामयाबी माणींदड़ कौंसिलरनि जी हलफ़ बिरादरी तक़रीब ज़िला कौंसिल जे मेहरान हाल जेकमाबाद में कोठाई वई, जंहिंमें ज़िला कौंसिल जे मेंबरनि ऐं कौंसिलरनि वॾे तादाद में शिरकत कई।